अस्सलाम वालेकुम। एक दफ़ो ॿीहर अव्हांखे मुंहिंजे चैनल ते भली का। अॼु जे व्लॉग में मां तव्हांखे सेखारींदुसि एडिटिंग ऑफलाइन। सभ खां पहिरियां मां वञा थो उर्दू ॾिना एप्लीकेशन जे अंदरि। अलाए मुंहिंजी ऑलरेडी डाउनलोड थियल आहे। हुन खां बाद में न्यू डिज़ाइन ते क्लिक करिणो आहे। पोइ उन खां बाद का बि तव्हां हिननि मां साइज़ चूज़ कयो। असां हिकिड़ी हिन मां पिक्चर क्लिप खणूं था, उनखे हेठि करे पोइ हुनजी साइज़ वधाईंदासीं। उन खां पोइ हुनखे लॉक करे छॾियो जीअं तव्हांखे अॻिते मुंझावट न थिए। उन खां पोइ असां हिकु ॿी अदद खणूं था, उनखे बि मथे साइड सां लॻाए पोइ हुनजी साइज़ वधाईंदासीं। उनखे बि उन खां बाद उनखे बि लॉक कंदासीं। उन खां बाद में असां हिकिड़ी पिक खणूं था, उनखे जेको आहे सो रीसाइज़ कंदासीं थोरो वधाए ऐं हेठि करे पोइ हुनखे अलाइजिन मां वञी ऐं बैकवर्ड कंदासीं। उन खां बाद में असां हिकु ॿियो अदद ॿी क्लिप खणंदासीं। फाइल मैनेजर में वञी ऐं उतां इनखे असां हिकिड़े पासे खां रखी पोइ इनखे बि अलाइजन मां वञी ऐं अलाइजन मां वञी उनखे बैकवर्ड कंदासीं। उन खां बाद असां वञूं था डबल ए वारे ऑप्शन ते, जिते मां लिखां थो सिंध कल्चर डे। इन खां बाद मां इनखे एड डिज़ाइन करे पोइ इनखे थोरो पासे ते करी उन खां बाद में हेठां मेन्यू बार वारे ऑप्शन में वञी हितां अलाइजिन विच वारी, उन खां पोइ उहे हिक ॿिए जे बिल्कुलु हेठां थी बीहंदा। उनजी तव्हां रीसाइज़ करे किथे बि रखी था सघो। उन खां बाद में तव्हां साॻे टेक्स्ट वारे ऑप्शन में वञी जेकॾहिं तव्हां वटि कीबोर्ड सिंधी न आहे त उनजा सभु तव्हांखे अल्फ़ाबेट जा लफ़्ज़ हिते मिली वेंदा। हिकिड़ो एग्ज़ाम्पल मां तव्हांखे लिखी ॾेखारियां, सिकंदर की तरफ़ से सभी सिंधी भाइयों को कल्चर डे मुबारक हो। उन खां पोइ एड डिज़ाइन करे तव्हां उनखे किथे बि रखी करे उनजी साइज़ घटि कयो। उन खां पोइ मां इन सभिनी खे कटे करे मूं वटि कुझु डिज़ाइन आहे उहा मां हिते रखां थो। वरी साॻी तरह सां मां टेक्स्ट बार में वञी हिते लिखां थो सिकंदर की तरफ से सभी सिंधी भाइयों को कल्चर डे मुबारक हो। उन खां पोइ उनखे एड डिज़ाइन करे उन खां उनखे रीसाइज़ कंदासीं। पोइ हिनखे असां रखूं था सिंध जे कल्चर जे मथां।
हाणे असांजी एडिटिंग कंप्लीट थी चुकी आहे। उन खां पोइ असां सेव वारे ऑप्शन ते दबाए उनखे सेव कंदासीं। हाणे हे जेको आहे सो असांजी गैलरी में सेव थी वई आहे, तव्हांखे ॾेखारियां थो। आख़िर में जेकॾहिं तव्हां मुंहिंजे चैनल खे अञा बि सब्सक्राइब न कयो आहे त तव्हां करे छॾियो ऐं बेल आइकन खे दॿाए छॾियो, जीअं तव्हां मुंहिंजी हर नोटिफिकेशन तव्हां ताईं पहुची सघे।